नाजरीन आपसे ख़बर शेयर करें कि पंवर वेलफेयर एसोसिएशन ज़िला शिकारपुर के सदर डॉक्टर न्याज पंवर, सच्चाई न्यूज़ के डायरेक्टर कमांडो पंवर, पैरामेडिक अगवान यूसुफ पंवर, सच्चाई न्यूज़ के चीफ रिपोर्टर इलाही बख्श भुट्टो और दीगर ने गड़ियासीन के करीब गांव मोहम्मद सलाह खखरानी पहुंचकर सहाफ़ी रहनुमा मरहूम इमदाद खखरानी की वफ़ात पर उनके फ़र्जंद आसिफ खखरानी भाइयों और उनके भाइयों नसरुल्लाह खखरानी, इम्तियाज़ खखरानी और दीगर से ताज़ियत की। नाजरीन आपको बताते चलें कि मरहूम सहाफ़ी इमदाद खखरानी के फ़र्जंद और भाई हुकूमत सिंध, महकमा सेहत और शिकारपुर ज़िला इंतज़ामिया की जानिब से की गई नाइंसाफ़ियों का जिक्र करते हुए रो पड़े। उन्होंने कहा कि हमारा भाई महकमा सेहत और शिकारपुर ज़िला इंतज़ामिया की जानिब से अदम तवज्जुही और सख्त गफलत की बिना पर फौत हुआ है। उन्होंने कहा कि हमारा भाई एक हफ्ते से बीमारी के बिस्तरे पर पड़ा रहा और बार बार मुतल्लिक़ इदारों से रब्ता करते रहे, मगर रब्ता करने के बावजूद इंतज़ामिया टेस्ट से मिस नहीं हुई। उन्होंने कहा कि भाई को हम पहले सखर हॉस्पिटल ले गए तो उन्होंने पहले कोरोना टेस्ट करवाने को कहकर इलाज से इनकार कर दिया। जब अपने इलाके के ज़िम्मेदारों डॉक्टर तसव्वुर मेहमान, DC रहीम बख्श मेतलो और DHO शिकारपुर गुलाम शबीर शेख को से रब्ता किया गया तो उन्होंने कोरोना किट्स न होने का बहाना बनाते हुए इलाज से इनकार कर दिया। उन्होंने मज़ीद कहा कि हमारा भाई डॉक्टरों और ज़िला इंतज़ामिया की गफलत की वजह से घर में ही बेयारो मददगार तड़प तड़प कर मरा है। मरहूम सहाफ़ी इमदाद खखरानी के बेटे और भाइयों ने इंतहाई दुख भरे लहजे में कहा कि अफसोस है कि अभी तक किसी MPA, MNA या किसी सियासी रहनुमा ने ताज़ियत करना, दुख में शरीक होना या खैरियत दरियाफ़्त करना गवारा नहीं किया। उन्होंने कहा कि हम मज़कूरा इदारों और मुतल्लिक़ अफराद के ख़िलाफ़ हाई कोर्ट में जाएंगे। उन्होंने मज़ीद कहा आइए आपको बराह रास्त उनके भाई और बेटे से सच्चाई न्यूज़ की जानिब से ताज़ा किया गया इंटरव्यू सुनाते हैं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां हिते मौजूदु आहियूं। असांजो जेको प्यारो भाउ सहाफ़ी तालकी गड़ियासीन जो सहाफ़ी अॻुवाण भाऊ इमदाद खखरानी मरहूम जेको हिन वक़्तु फ़ौत थी विया आहिनि, उनजे तॾे ते असां मौजूदु आहियूं ऐं उनजो भाउ ऐं उनजो पुटु असां सां गॾु आहे। अचो त उन सां हाल अहिवाल वठूं त उन सां जेकी मौजूदु सरकारी मशीनरी ऐं सिहत खाते जे तरफ़ां इंतिहाई जेको बैड रवैयो अख़्तियार कयो वियो, उनजे इलाज में तसाहुल अख़्तियार कयो वियो, उन हवाले तां उन्हनि खां हाल अहिवाल वठंदासीं। साईं तव्हां मूंखे ॿुधायो त इमदाद साहिब खे छा थियो हुयो ऐं उनजे इलाज जे हवाले तां तव्हां कहिड़ियूं कोशिशूं कयूं ऐं हिते जेको गवर्नमेंट कोरोना जे हवाले तां टीम मुक़ररु कई आहे उन जो को इलाज वग़ैरह कयो या छा थियो? साईं बिल्कुलु को बि तावन न हुयो। इन खां अलावा जेको आहे इमदाद अली सूमर ॾींहुं जेको आहे सखर वियो, ब्लड बैंक वारनि वापसि कयो त तव्हां कोरोना जी टेस्ट करायो। अस्पताल इंचार्ज जेको आहे डॉक्टर तसव्वुर ऐं अमानला सूमरो सां हिन राब्तो कयो। उन्हनि चयोसि असां वटि किट हिकिड़ी आहे जेका पंहिंजी फैमिली कंदासीं, असां वटि का बि किट कोन्हे जो तव्हांजो इलाजु करायूं, असां टेस्ट कयूं। उन खां पोइ जेको आहे हिन मीडिया में हलायो त मुंहिंजो इलाजु नथो थिए, मां वेठो घर में फतकां थो। उन खां बाद में हिकु टीम आई जेका सैंपलिंग अची बाज़ार में वठी करे हिकिड़ी कपिड़नि जे हिन पैड जे हिन ते दवाऊं फस्ट एड ॾेई करे रवाना थी विया। हिन जी एनालिसिस बि कोन कयूं त हिन खे तकलीफ़ आहे, वेंटिलेटर जे हिसाब जो मरीज़ आहे, हे कहिड़ी हैसियत जो मरीज़ आहे, घर में रहण जो मरीज़ आहे। इन सां बेदर्दीअ सां जेको आहे ज़ुल्म कयो वियो आहे असांजे भाउ सां। इन खां बाद में जेको आहे अॼु ॾींहं ताईं कल्ह साईंअ खे मुंहिंजे भाउ खे डेथ थी वई, दफ़न कयोसीं। उन खां बाद में अॼु ॾींहं ताईं जेको आहे टेस्ट जी रिपोर्ट न अची सघी आहे। ख़ुदारा ही ज़ुल्म बंदि कयो वञे। असांखे ॾाढी तकलीफ़ अची रही। इलाज बि जेको आहे न मिले। जॾहिं सहाफ़ीअ सां अहिड़ी वेदन आहे त आम माण्हूअ सां कहिड़ी वेदन हूंदी, उन्हनि जो छा असरु हूंदो। हीअ असांजी
गवर्नमेंट छा करे रही आहे, माण्हुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। ख़ुदारा कुझु अहसासु कयो। वधीक मां नथो ॻाल्हाए सघां। नाज़रीन ही तव्हां ॾिसो केॾो इंतिहाई अलमनाक कैफ़ियत आहे, कंडीशन आहे। हिकिड़ो असांजो सहाफ़ी भाउ, सहाफ़ी अॻुवाण जेको बीमारी जे बिस्तरे ते मौजूदु हुयो ऐं वारिस जेको आहे मुसलसल हितां सरकारी अमलदारनि खे, सिहत खाते जे अमलदारनि खे उहे चई रहिया हुया त तव्हां जेको आहे हिन जी टेस्ट कयो, हिन खे इलाजु ॾियो। पर जेको बेहस असांजो सिहत खातो उनजो इलाजु करण खां बिल्कुलु जेको आहे नाबरी वारे छॾी। ऐं असांजे हितां जे जेको किरोना जे हवाले सां तालकी गढ़ियासीन जो इंचार्ज आहे डॉक्टर तसवर मेमन, उन जे हवाले सां भाऊ ॿुधाए रहियो आहे त उन जेका इहा ॻाल्हि कई त असां वटि हिकिड़ी किट आहे जेका मां पंहिंजे जेको आहे घर जे फैमिली जी टेस्ट करियां थो पियो ऐं मूंखे बाक़ी जेको आहे तो ॿियो को टेस्ट करण जे लाइ न किट आहे न टाइम आहे। अचो त प्राइवेट सेंटर बि जेको आहे बंदि, काथे बि जेको आहे जेको हिन वक़्तु माना जेको आहे त तव्हां जेको आहे भाऊ त भाऊ इमदाद खे ॿिए कंहिं प्राइवेट कोशिशि कईसीं जेको आहे हिन में इंडस सेंटर में जांच कईसीं। लियाकत असांजो माइट आहे, उनखे चयोसीं बाबा जांच कर त सेंटर खुलियल आहे त असां होॾे खणी वञूंसि। चयईं बाबा उहो बि सेंटर बंदि आहे, इल्मा सेंटर बि बंदि आहे। असां आगा खान ताईं जेको आहे कोशिशि कई, चई किथे हिन मरीज़ खे वठण जे लाइ तयारु कोन्हनि, त असां छा कयूं साईं। हा तमामु जेको आहे हिनखे वॾी नाजाइज़ी कई आहे हुकूमत साईं। असां सां नाजाइज़ी कई अथऊं। ॻोठ में न ॾिनूं अथऊं। असांजो वॾो हुयो, रहबर हुयो, हिते माण्हू मुंहुं ॾिसंदा, बचनि जो मुंहुं न ॾेखारियऊं। किरोना जे सबब में असांजो माण्हू मारे छॾियऊं। इस्पतालां बंदि आहिनि, किथे बुखार हुयो, हुनखे शुगर हुई, बुखार हुयुसि, बुखार न पियो लहे, किथां दवा न पई मिले बुखार जी, जिते वञूं पिया किरोना जी टेस्ट कराईसीं। अॼु चोथों पंजूं ॾींहुं आहे, उहा टेस्ट न आई, असांजो माण्हू बुखार में मरी वियो। जेको तालके जो सदर हुयो प्रेस क्लब जो, जॾहिं सहाफ़ियुनि सां अहिड़ी नाजाइज़ी आहे त असां ग़रीबनि सां ॿियो छा थींदो। जी नाज़रीन, ही जेको भाऊ इमदाद मरहूम जो नींगर आहे आसिफ़, अचो त उन खां पुछूं त भाऊ तव्हां जेको आहे तो बाबा साईं खे किथे इलाज जे लाइ खणी विया हो, उहो उन्हनि डॉक्टरनि छा चयो? असां खणी वियासीं ब्लड बैंक अस्पताल। उते जेको आहे त डॉक्टरनि जवाबु ॾिनो। उन खां पोइ आयासीं घर। जेको आहे त डॉक्टर तसवर ॾे फ़ोन कईसीं, बाबा अचो टेस्ट कयो महिरबानी करे अबूअ जी। उन को बि माना जवाबु न ॾिनो। हुन चयो त मां पंहिंजे हुननि जी इहो घर वारनि जी टेस्ट कराई कंदुमि, असां वटि ॿी किट न आहे। जेको आहे त मां मुतालबो कंदुसि वज़ीर आज़म इमरान ख़ान खां ऐं ॿियनि वस वारनि खां त असां इन ॻाल्हि जो नोटिस वरितो वञे ऐं इन्हनि जेको आहे त डॉक्टर तसवर खे जेको आहे डॉक्टर इम्तियाज़ खे वधि खां वधि सज़ा ॾिनी वञे। अच्छा साईं, DC ऐं उन सां गॾु DSO सां बि राब्तो बिल्कुलु हुन पाण मरहूम जेको आहे राब्तो कयो आहे। उन वीडियो बि हुनजी जेको आहे अथव रिकॉर्डेड, सम्झो हुन पंहिंजी ज़िंदगीअ में उहा रिकॉर्ड कई आहे। उहो सॼो तफ़सील तव्हांखे ॾियूं था, उहो बि तव्हां ॾिसो। जेको आहे DC बि को बि जेको आहे DC असलम खां तव्हां पाण खां पुछा कयो, असलम हुन सां DC सां ॻाल्हायो, उहो रिंग खणण जे लाइ तयारु न हुयो, को रेस्पॉन्स न। इन खां सवाइ असिस्टेंट कमिश्नर गुसुल ॾियण लाइ बि चई न ॾियोसीं। जेको आहे शहीद आहे बसि जेको आहे गुसुल बि न ॾियूं, छो छाजे करे जेको आहे दवा बि न ॾियो, गुसुल बि न ॾियणु। किरोना न हुई सही, किरोना न हुई, असां सां नाजाइज़ी वॾो ज़ुल्म कयो आहे। जॾहिं जेको आहे तो डेथ थी वई त उन खां पोइ का टीम वग़ैरह माना गुसल ॾियण जे हवाले सां या तदफीन जे हवाले सां ॿ माण्हू ॾिनऊं, ॿियूं किटियूं ॾिनऊं। असां पंहिंजे माण्हुनि जेको आहे उहो गुसल बि ॾिनो आहे। उन खां बाद में जेको आहे दफ़नाइण बैरीअ बि मां चवां न थो बाबा जेको आहे तव्हांजो टीम वठी आयो उहे परे बीठा आहिनि। अड़े उहे त ॾियो न माण्हू जेको आहे तव्हां पहिरियां त वॾियूं दवाऊं पिया कयो। जेकॾहिं असां तव्हां पहिरियां चयूं त असां खणी वेंदासीं, पाण वञी दफ़न कंदासीं, त अहिड़े तरीक़े सां दफ़न कंदा न।
ॿ माण्हू वठी वञी जेको आहे उहो कनि जॾहिं माण्हू असां पंहिंजा ॾिना आहिनि त हुननि पंहिंजा परे करे बीहारिया आहिनि असां सां वॾी ज़्यादती कई अथऊं बिल्कुलु तमामु ज़्यादती कई अथऊं हा हो पंहिंजी जेको वीडियो जेको आहे भरण जे लाइ बसि SOP आहे हुननि खे SOP जी असांजी ज़िंदगियुनि जी न आई कुझु बि न आई अच्छा भाऊ इहो ॿुधायो त भाऊ इमदाद आख़िर ताईं कंहिं अस्पताल में या कंहिं वेंटिलेटर ते रहियो बिल्कुलु घर मां खणी करे असां मुक़ाम ताईं आया आहियूं घर मां ई खणी करे एम्बुलेंस में हुननि पंहिंजो जेको आहे इहे टीम जा 2 माण्हू ॾिनऊं असिस्टेंट कमिश्नर आयो इहो पंहिंजो मूवियूं भरियूं करे वापसि हलिया विया अच्छा ही जेको हुन सां गॾु टेस्ट जेका कोरोना जी हुन खां कई वई त उहा माना किथे हुन खां वरिती वई सैंपल किथे बाज़ार में हिकिड़े कपिड़े दुकान ते कपिड़ो उहो बि मूं वटि आहे कपिड़े जेका पेड आहे उहो जेका हुन ॾिनी आहे फस्ट एड लिखी ॾिनी आहे उहा बि उन पेड ते जेका लिखियलु आहे उहो बि सबूत मां तव्हांखे ॾेखारियां थो त हीउ असांखे इलाजु जेको आहे हिननि ॾिनो आहे पेड बि पंहिंजी कोन अथनि कपिड़े दुकान या के ॿिए दुकान जी पेड तो उन जेको बाज़ार में कंहिं दुकान ते घरां घुराए माना फ़ोन करे घुराए उन मरीज़ खे त अचो त भाउ हिते तव्हां टेस्ट कयो हाणे हे तरीक़ो आहे पूरा कनि साईं कोरोना काथे हुई असांजो हीरो सर मुंहिंजे पीउ सां ज़ुल्म आहे हे डॉक्टरनि जी नाइंसाफ़ी आहे डॉक्टरनि खे असां छॾींदासीं न असां रिपोर्ट जो इंतज़ारु था कयूं जीअं ई रिपोर्ट आई असां कोर्ट में केस दाख़िल कराईंदासीं न डॉक्टर इम्तियाज़ खे छॾींदासीं न डॉक्टर तसवर खे छॾींदासीं जी नाज़रीन ही तव्हां वीचार ॿुधा मरहूम भाऊ इमदाद खखराणी सीनियर सहाफ़ी असांजो जेको सहाफ़ी अॻुवान हुयो जिन जे वारसनि जा त हिन सां कहिड़ो जेको आहे हितां जे सिहत खाते जे अमलदारनि रवैयो अख़्तियार कयो ऐं तदफ़ीन जे हवाले सां बि के सहूलियतूं न ॾिनियूं वियूं ऐं वारसनि खे इंतिहाई तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो पियो